इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا وكذلك الخروج كذبت قبلهم قوم نوح وأصحاب الرس وثمود وعاد وفرعون وإخوان لوط وأصحاب الأيكة وقوم تبع كل كذب الرسل فحق وعيد أفعينا بالخلق الأول بل هم في لبس من خلق جديد. وقال الله تعالى في كلامه المجيد يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون. तमाम किस्म जी हमदें सना वॾाई अने वाखाणा इबादत ऐं बंदगी परिस्थिति से पूजा बानप अने ग़ुलामी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे जेको अल्लाह ख़ालिक़े कुल कायनात मालिक अर्ज़ो समा है। अल्लाह जी मुख्तसर आमदा खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे खुसूसन आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्ली व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अजे न जुमे जे अंदर खुतबे जो उनवान है रमज़ान जो इस्तिक़बाल। इस्तिक़बाल जो गोरियो इन जो मतलब थिए तो स्वागत करणो। जर पां वटि को अहिड़ो महिमान अचे जेको वॾो को महिमान हुए त पां वटि इहा रस्म रवाज आहे जे पां उनजे कुल्हे ते साल रखूं था, उनखे उॾाणी ॾियूं था,
रूमाल उडायूं था, इनके स्वागत चवाजे थो। इहा असल में महिमान जी इज़त थिए थी। त रमज़ान जो जेको पांखे स्वागत करणो है, इस्तक़बाल करणो है, त उनखे अजर को न उडाणियो, न कुल्हे में रूमाल विझणो है, न कुल्हे मथे साल रखणी है। अहिड़ो कीअं न आहे? रमज़ान हिकिड़ो महिमान आहे। ई महिमान पां वटि हर वरे अचे थो। महिमान पां रमज़ान खे चवंदा जे रमज़ान हिकिड़ो महिमान है, पर हक़ीक़त में रमज़ान महिमान न आहे। रमज़ान त जैसे क़यामत क़ाइम थींदी ईअं अचींदो पियो। हक़ीक़त में पां पिंड महिमान आहियूं। कुला जे पंहिंजी ज़िंदगी जो कीअं भरोसो न आहे। कई इंसान हुन रमज़ान में चङा भला ना निमरा हुआ, रोज़ा रखियो हो, पर उहे महिमान हुआ, उहे महिमान थी हलिया विया। अॼु उहे पांखे नज़र नथा अचनि। रमज़ान 12 महीने वरी आयो आहे, पर जेको दुनिया में जा वेंदा रहिया उहे हाणे कॾहिं पण पाछा की न अचींदा। हक़ीक़त में महिमान इंसान है, पण रमज़ान जरा 11 महीने पुठिया 12 महीने में पां वटि अचे थो, तर ई हिकिड़ो अहिड़ो महिमान है जे दुनिया जे महिमान खां ई हिकिड़ो अलॻि महिमान है। पंहिंजे घर जेको महिमान अचे थो, तर पां पंहिंजे घर ॿुहार सुवार कढूं, सफ़ाई कयूं, अङण ओटे खे साफ़ कयूं, पोइ उन लाइ करे पां ख़ासी को वस्तु बनायूं, ख़ासो खाधो बनायूं, जिन महिमान खे खाराईंदासीं उहो महिमान राज़ी थी वञे। यानी पांखे महिमान जी ख़िदमत करणी पए थी। पण ही जेको महिमान पां वटि अचे थो, इन जी ख़िदमत पां की न कंदासीं, ई महिमान पंहिंजी ख़िदमत कंदो। ई महिमान जरा पंहिंजे घर अचे थो, तर पंहिंजे घर खे ॿुहारे सुवारे साफ़ करे वेंदो। त ईअं न सम्झिजा जे घर सां जो न्यारो पिया अञा को महिमान आयो न। इंसान जो जेको असल घर है उहो इंसान जी दिलि है। जहिड़ा महिमान ई रमज़ान पां वटि अचे थो, तर पंहिंजी दिलि खे गुनाह खां पाक ने साफ़ करणु अचे थो। पोइ जीअं महिमान लाइ करे पां ख़ासो खाधो बनायूं था, पण ई हिकिड़ो अहिड़ो महिमान है जे 12 महीने में 11 महीना पां रोलूं पिया, कितका मानी जुड़ई, कितका थधो टकोर जुड़ियो, कितका न जुड़ियो। पण जरा ई हिकिड़ो महीनो अचे थो न, तर क़िस्मे क़िस्मे जा ताम पंहिंजे घर मौजूद वेंदा। फल ने फ्रूट जेको 12 महीने में पां कॾहिं अखी न ॾिठो हुए, उनखे पां सिकूं पिया। पण ग़रीब में जा ग़रीब जेको इंसान हूंदो न, उनजे घर पर रमज़ान जे महीने में फल ने फ्रूट मौजूद हूंदा। जंहिं इंसान के थधो गिलास जे ढुक पानी न जुड़े, पर रमज़ान जे महीने में ऐं घमे न मुसलमान जे घर वञो, सांझे जो थधो सरबत वारो बर्फ़ वारो पाणी आखे मिली वेंदो। ई रमज़ान जूं बरकतूं आहिनि। रमज़ान जी हिकिड़ी वॾी बरकत इहा है जे अल्लाह जा घर जेको 11 महीना सुञा पिया वेंदा। 11 महीना जेको माण्हू खे सॾ कयूं था, 11 महीना जेको जमाते खे सिकें पिया, पण ही रमज़ान जो महीनो जर अचे थो, तर ही अल्लाह जा घर पण खिलें था, ही अल्लाह जा घर पण मुरकें था। जे मुसलमान हाणे 11 महीने पुठिया वरी असां वटि आटो करणु अची थो। मुसलमान अची करे हिन घर में वरी सिफ़ो ॿधंदो। पण मुंहिंजा भाइरो, रमज़ान जे इस्तक़बाल जे ताल्लुक़ से, रमज़ान जे स्वागत जे ताल्लुक़ से आऊं आखे अमो ॻाल्हियूं सुणाइणु चाहियां थो जे रमज़ान में पांखे कहिड़ो कहिड़ो कयो खपे। तंहिंखां पहिरीं रमज़ान जी फज़ीलत लाइ करे आऊं आखे हिकिड़ी हदीस सुणाई आहे। हज़रत तलहा बिन उबैदिल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कई था जे 2 शख़्स 2 माण्हू अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया। उन ॿिन्ही इस्लाम क़बूल कयो, पहिरों हिकिड़े हंध मथे हिकिड़े टाइम में। पोइ जरा मुसलमान थिया ने पोइ पाछा वरी विया। उन में जा हिकिड़ो जेको इंसान हो उहो घणो नेक हो, उहो अल्लाह जी वॾी इबादत कंदो हो,
वो तहज्जुद जो नमाज़ो पढ़ंदो हो, वो नफली रोज़ा रखंदो हो, वो नफल नमाज़ो पढ़ंदो हो, यानी अल्लाह जी इबादत वो माण्हू वधारे कंदो हो। ने ॿियो ॿिए इंसान में अहिड़ो जज़्बो न हो, वो नमाज़ो पढ़ंदो हो, अल्लाह जी इबादत वो पण कंदो हो, पण हुन कंदा ऊची कंदो हो। पोइ जंहिं अल्लाह जी वधारे इबादत कई वो माण्हू अल्लाह जे रस्ते में शहीद थी वियो, हिकिड़ी जंग में वियो ने शहीद थी वियो। ने शहीद जा मर्तबा ऊंचा आहिनि। जेको इंसान शहीद थी वञे थो उन इंसान जा अल्लाह ताला बड़े गुनाह माफ़ करे छॾे थो। वो इंसान शहीद थी वियो ऐं पुठियां जेको हिकिड़ो इंसान बचियो हो उन में जा जेको इबादत वधारे की न कंदो हो, फर्ज़ पूरा कंदो हो, उहो 12 महीना पुठियां जीअरो हो ने 12 महीने पुठियां पिंड ईअं मरी वियो, शहीद की न थियो हो, उनजी ईअं वफ़ात थी वई। हज़रत तलहा रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कईं था, हिकिड़ो ॾींहुं मूं ख़्वाब में ॾिठो जे आउं जन्नत जे दरवाज़े मथे उभो हुयां। साहबा किराम के ख़्वाब में पण जन्नत अल्लाह ताला ॾेखारी अथव न, उन जो मक़सद जन्नत वई न। पंहिंजो मक़सद दुनिया आहे, पंहिंजो धंधो आहे, एतिरे पाण राति जो सुम्हूं सोणो लजऊं त पण दुनिया वारो, कितक पोइ पिया कलियूं, कितक कुता पिया कलियूं, बोला पंहिंजो धंधो ॾींहं जो ई आहे। साहबा किराम के जन्नत खपंदी हुई, एतिरे उहो साहबी जब राति जो सुतो तर अल्लाह ताला उनखे जन्नत ॾेखारे। तलहा रज़ी अल्लाह ताला अन्हु चवनि था, आउं जन्नत जे दरवाज़े मथे उभो हुउसि ने उहो पोइ जेको अल्लाह जे नबीअ वटि अची करे इस्लाम क़बूल कयो हो, उहो पोइ मुंहिंजी आड़ ते उभा हुआ। हिकिड़ो फ़रिश्तो, हिकिड़ो मलाइक जन्नत में जा ॿाहिरि निकिरे थो न, उन में जा हिकिड़े इंसान खे सॾु करे थो जे अच तौला करे जन्नत जो अल्लाह ताला हुकुम कयई। कंहिं करे जेको ऊची इबादत कंदो हो, वधारे की न कंदो हो, ऊची कंदो हो ने जेको शहीद की न थियो, ईअं मौत अची वियो उन मथे, उनखे अल्लाह ताला पहिरीं जन्नत ॾेई ॾिनई। ने जेको शहीद थियो हो, जेको अल्लाह जी वधारे इबादत कंदो हो, उनखे जन्नत में उहो मलाइक पुठियां कोठणु आयो। ने तलहा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चई, तूं पाछो वरी वञ, अञा तुंहिंजो टाइम न ई आयो। तलहा रज़ी अल्लाह ताला अन्हु चई था, एतिरो मूं सोणो लॻो तंहिं भेरो मुंहिंजी अखि खुली वई। मूं अची करे अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुंहिंजो ख़्वाब सुणायो जे उहो ॿ माण्हू जेको वफ़ात करे विया आहिनि, उन मां जेको वधारे नेक हो, जेको शहीद थी वियो, उहो जन्नत में पुठियां वियो आहे ने जेको शहीद न ई थियो, ऊची इबादत कंदो हो, उहो जन्नत में पहिरीं वेंदो रहियो आहे। कहिड़ो मसइलो आहे? तर अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो जवाबु ॾिने। कहिड़ो जवाबु ॾिने? पुठियां जेको इंसान वफ़ात करे वियो, शहीद न ई थियो, पर उनखे रमज़ान जो हिकिड़ो महीनो मिलियो हो, उन रोज़ा रखे हुए, तराबियूं पढ़ियो हो, एतिरे अल्लाह ताला उनखे शहीदनि पहिला जन्नत ॾेई ॾिने। रमज़ान जो महीनो अहिड़ो बरकत वारो आहे। रमज़ान जी फज़ीलत अहिड़ी आहे जे सम्झी लायो पाला करे हिकिड़ो ऑफर आहे, जीअं ॾियारीअ मथे, होड़ीअ मथे, ईद मथे ऑफर निकिरनि था, वस्तू सस्तियूं सस्तियूं माण्हुनि खे मिलनि थियूं। रमज़ान जो महीनो हिकिड़ो ऑफर आहे ने अहिड़ो ऑफर आहे जे ॿिए ॾींहं में जेको पाण नेकी कयूं था, उन जे नेकी जो अजर ने सवाब अल्लाह ताला 1000 गुणा न रमज़ान में वधाए छॾे थो। ऐं आखे हिकिड़ी मिसाल ॾेई सम्झाइणु चाहियां थो। मिसाल तरीक़े न बैंक में ॾिघ पैसा पिया आहिनि, पाण में जा हिकिड़े माण्हू खे को बैंक जो साहिब अची कोठे वञे जे हलो 30 सेकंड तोखे छूट है, हिन बैंक में जा तो ना जितना पैसा खजे मड़े खणी वञ, 30 सेकंड तोखे ॾियां थो, खाली आओ पैसा सामा खोले रखी दे, ही पैसा पिया आहिनि मड़े तो वटि जितना खजे एतिरा खण, 30 सेकंड में खणी लाए। उहो माण्हू उते वञे, पिंड जी फोन कढे, फोन में कंहिंजा फोन, पोइ कंहिं दोस्त ते फोन करे, कीअं ईअं बराबरि ईअं करो कीअं, 30 सेकंड जो खाली टाइम मिलियो आहे, पैसा सामा डिघ पिया आहिनि, माण्हू मड़े नियारी पिया, बैंक वारे पैसा छूट ॾेई ॾिनो हुयो न, ही माण्हू बेसुधो ॿिए ते फोन करे ॻाल्हि करे पियो, 30 सेकंड में मुठी भरे न घरे नथो खणी वञे, 30 सेकंड मटे विया, उन उंज फोन ते ॻाल्हि कयईं पियो, उहो ऑफर पूरो थी वियो। इहे मिसाल अव्हांखे ॾियां थो जंहिंखे सम्झ में अचे। रमज़ान जो महीनो जेको आहे हिकिड़ो वॾो ऑफर आहे, इन में अल्लाह ताला इंसान जा गुनाह माफ़ करणु चाहे थो। अल्लाह ताला रमज़ान जी
हर की रात में कई इंसान के हज़ारों ने लखें इंसान के दोज़ख जी आग खां आज़ाद करे छॾे थो। पाण में जा कई अहिड़ा इंसान हूंदा जे ही रमज़ान जेको पाण खे नसीब थिए थो, इन रमज़ान में अल्लाह ताला पाण में जा कई के दोज़ख जी बाहि खां आज़ाद करे छॾींदो। पाण दुआ मंगो, अल्लाह हिन रमज़ान जे महीने में असांखे पण दोज़ख खां तो आज़ाद करे छॾिजा। अल्लाह ताला हर की रात में कई माण्हू के माफ़ करे थो। न ही जेको महीनो है, इन महीने के पाण खाली उञ ने बुख जो महीनो न समझो। पाण ईअं सम्झंदा न जे असुर जी बांगा वई, खाधो पीतो बंदि थियो, सांझी जी बांगा वई, खाधो पीतो चालू थी वियो, 14-15 कलाक उञ ने बुख सहन कई, मुंहिंजो रोजो पूरो थी वियो। असल में रोजो उञ ने बुख जो न आहे। अल्लाह खे कहिड़ो परवाह आहे जे पिन जे बाने के उञ ने बुख मारे, उ त मां कथा पण वधारे मोहबत कंदल आहे। हिकिड़ो जेकॾहिं मासूम बच्चो वे, उ जेकॾहिं धावण लाइ करे रणी कंदो वे, उनखे बुख लॻी वे, उनखे उञ लॻी वे, त मां सहन करे सघंदी? मां वटां हिकिड़ो सेकंड पण सहन की न थींदी। ने अल्लाह ताला जेको मां कथा पण वधारे इंसान से मोहबत करे थो, वो अल्लाह ताला पिन जे बाने के 14 ने 15 कलाक उञल बुखियल कुला रखे थो। पासे को अल्लाह ताला जो खार है न। अल्लाह ताला जेको रोज़ा फर्ज़ कयईं, पंहिंजो पाणी बंदि करे छॾे, पंहिंजो खाधो बंदि करे छॾे, तंहिंजो हिकिड़ो ज मक़सदु है जे अल्लाह ताला इंसान खे सम्झाइण चाहे थो जे ऐं मुंहिंजा बाना, जेकॾहिं तूं पिंड जी थी थिए त कंहिं पण वस्तु में जा तूं हथ कढी सघें थो। तौला करे को मुश्किल न आहे। न उहो वस्तु जेको तौला करे हलाल है, पाणी पीअण तौला करे हलाल है, मानी खियण तौला करे हलाल है, हर की वस्तु तौला करे हलाल है। अच जो ॾींहुं है, सवार जो ॾींहुं है, परींहं जर उहो महिमान पाण वटि पुॼंदो, पाण वटि थधो पाणी पण पियो हूंदो, फ्रिज में पाण वटि बॉटल भरिया न पिया हूंदा, उञ पाण खे एॾी लॻी हूंदी जे पंहिंजा चप सुकी रहंदा, पण तंहिं हूंदे हिकिड़ो इंसान हुन पाणीअ के साम्हूं लोणो की न फिरींदो जे मूंखे उञ लॻी आहे, पाणी पी लाहियां, कुला की न पीअंदो। डपु कंहिंजो आहे? रूम में हिकिड़ो वेठो आहे, उनखे को ॾिसंदड़ न आहे, खपे त पाणी पी सघे थो, उञ पण लॻी आहे न पाणी पण पियो आहे, पण उन पाणीअ के साम्हूं लोणो फिरे पण ई इंसान न्यारे नथो, कुला नथो न्यारे। एतिरे लाइ करे नथो न्यारे जे हिन महीने में अल्लाह ताला इन पाणीअ खे मोला करे हराम करे छॾे। हिकिड़ो महीनो हलाल वस्तु के पण इंसान ओॾो नथो थिए, एतिरे लाइ करे जे अल्लाह ताला उन वस्तु के हराम करे छॾे। त मुंहिंजा भाउ, जेकॾहिं पाण पंहिंजे पाणीअ में जा, पाण पंहिंजी मानीअ में जा, पाण पंहिंजे खाधे ने पीते में जा हिकिड़ो महीनो हथ कढी सघूं था, त हराम वस्तुअ में जा पाण 12 महीना हथ कुला नथा कढी सघूं था। कीअं मुश्किल न आहे, पण हक़ीक़त ई आहे जे इंसान जेको आहे अल्लाह जो चयो नथो करे, इंसान शैतान जो चयो करे थो। ऐं अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान जो जब महीनो अची ईंदो हो न, तंहिंखां पहिला अल्लाह जे नबी सहाबा किराम खे ख़ुशख़बरियूं ॾींदा हुआ। अताकुम रमज़ान शहरुन मुबारकुन फरदल्लाहु अलैकुम सियामहु। ऐं मुंहिंजा सहाबा ख़ुशि थी वञो, आ वटि रमज़ान जो मुबारक महीनो अची वियो आहे, आ वटि रमज़ान जो मुबारक महीनो अची वियो आहे। न हिकिड़ो अहिड़ो महीनो अची वियो आहे जंहिंजा अल्लाह ताला रोज़ा मथे फर्ज़ कयईं। इन महीने में अल्लाह ताला जन्नत जा दरवाज़ा खोले छॾे थो, दोज़ख जे दरवाज़े खे बंदि करे छॾे थो। जेके पण शैतान आई इन मिणी शैतान खे अल्लाह ताला क़ैद करे छॾे थो। न जेकॾहिं सुहा हुआ ये वस्तु आके आऊं ये सुणाया, अल्लाह ताला दोज़ख जा 7 दरवाज़ा बनाए, दोज़ख जा 7 दरवाज़ा आहिनि, जन्नत जा अल्लाह ताला 8 दरवाज़ा बनाए। दोज़ख जा 7 दरवाज़ा, जन्नत जा अल्लाह ताला 8 दरवाज़ा बनाए। ने 8हों जेको दरवाज़ो है उनजो अल्लाह ताला नालो रखे है बाबुर रैयान। ने ई उ दरवाज़ो है जंहिंमें जा सिर्फ़ ने सिर्फ़ रोज़ेदार माण्हू दाख़िल थींदा। यानी रोज़ा तला करे अल्लाह ताला जन्नत में हिकिड़ो एक्स्ट्रा हिकिड़ो दरवाज़ो बनाए छॾे। ऐं मोला करे रोज़ा रखण वारा अचो, ही मोला मो आला करे ख़ासि दरवाज़ो बनायो है, हिन में रोज़ेदार सवा ॿियो को पण इंसान दाख़िल की न थी सघंदो।
रोज़ो हिकिड़ी अहिड़ी इबादत है जिन जे बारे में अल्लाह ताला फरमाए रोज़ो मूला करे है ने क़यामत जो ॾींहुं इन रोज़े जो सवाब आउं पाने खे मुंहिंजे हथ सां ॾींदुसि। ने रोज़ो हिकिड़ो इंसान जर रखे थो ने पोइ इन जे मुंहं में जा जेको बदबू निकिरे थी न पांखे छट न वणे उहा हिकिड़े माण्हू जे मुंहं मां जेकॾहिं बदबू अची थी पाण हुन जे आड़ ते पी न सघूं पर ई जेकॾहिं रोज़ा को माण्हू आहे त इहो जेको इन इंसान जे मुंहं में जा छट ने बदबू निकिरे थी को खुशबू निकिरे थी अल्लाह ताला के कस्तूरी जी खुशबू कदा पण वधारे पसंद है ने अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमज़ान में जेको रोज़ा तो अल्लाह ताला वटा जेको पण दुआ मंगदो अल्लाह ताला उन जी दुआ खे कॾहिं रद्द की न कंदो। मुंहिंजा भाइरो रमज़ान पां वटि अचे थो सवारे सांझ जो उहो महिमान पां वटि पुॼी अचे थो ने साहबा किराम ने जेको असलाफ हुआ उहो रमज़ान लाइ करे 6 महीना दुआ मंगदा हुआ अल्लाहुम्मा बल्लिगना रमज़ान अल्लाहुम्मा बल्लिगना रमज़ान अल्लाहुम्मा बल्लिगना रमज़ान ऐं अल्लाह तूं असांखे रमज़ान जो महीनो नसीब कर। उहो 6 महीना दुआ मंगंदा हुआ कि अल्लाह ताला असांखे रमज़ान जो महीनो नसीब करे। रमज़ान जरा अची थो त ख़ुशि थींदा हुआ पर पाला करे अफ़सोस जी ॻाल्हि ई आहे कि रमज़ान जो जरा महीनो अचे थो तर पाण में जा ख़ुशि थींदड़ अमोक माण्हू वेंदा न त बड़े नाराज़ थी था। रोज़ा रखंदड़ माण्हू पण मुंहुं फिटाइनि था त यार हाणे रोज़ा पुॼी आया हाणे पूरो कंदासीं न मुंहिंजा भाउ तू अफ़सोस न कर तू मुंहुं न फिटाए बल्कि तू खिल तू मुर्की पओ तू राज़ी थी जे अल्लाह ताला मूं गुनहगार खे वरी हिकिड़ो मौक़ो ॾिने ऐं मुंहिंजा गुनाह माफ़ कराए लॻिया। पंहिंजा गुनाह केतिरा वधिया पिया आहिनि पर हिन महीने में मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बी जेको इंसान सच्ची नियत से अल्लाह रब्बुल आलमीन ला करे सच्चे ईमान से रोज़ा रखंदो उन इंसान जा अल्लाह ताला अगला ने पोइला गुनाह बड़े माफ़ करे छॾे थो। ई महीनो पाण वटि अचे थो पाण हिन महीने में ईअं न कयूं जे वञी करे स्टॉल मथां गोरियूं गिनी ने खीचा भरे ने फिरो पिया सॼो महीनो ऐं त यार त बीमार माण्हू या हिन पता खणी ने ॿेरा फिरां पियो वरे जा वरे थी विया पता करे रखियो वेठो आहे जंहिं रमज़ान जो महीनो अचे त खीचे में रखी छॾे माण्हू खे ॾेखारे पियो बीमार माण्हू अञा अल्लाह ताला ॼाणे थो जे केरु बीमार आहे तो माण्हू खे धको ॾेई सघे थो माण्हू खे धोखो ॾेई सघे थो अल्लाह ताला खे धोखो नथो ॾेई सघे। रमज़ान जे महीने में जा जेको इंसान भाग नथो विराए रमज़ान जे महीने में जेको इंसान कोरो रही वञे उन जे बारे में अल्लाह जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को फरमायो जिब्रील अमीन रज़ी अलैहि सलाम आयो अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमाए थो ए अल्लाह जा रसूल ओ माण्हू जंहिंखे रमज़ान जो महीनो मिले तंहिं हूंदे पण उन में पंहिंजा गुनाह माफ़ न कराए सघे अहिड़े इंसान मथे अल्लाह जी लानत वे तूं पण आमीन चओ आऊं पण आमीन चवां थो अल्लाह जे नबी आमीन चए जिब्रील पण आमीन चए उन माण्हू लाइ करे जेको माण्हू रमज़ान जा महीने में रोज़ा न रखंदो वे चङो भलो फिरे पियो। मुंहिंजा भाइरो अल्लाह ताला रोज़े जी जेको ॻाल्हि कयईं सूरह बक़रा जी आयत नंबर 183 में अल्लाह रब्बुल आलमीन शुरू करे थो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून ए ईमान वारा आ मथे रोज़ा मूं ईअं ज फ़र्ज़ कया आहिनि जीअं आ खां पहिरीं माण्हू मथे मूं रोज़ा फ़र्ज़ कया हुआ ऐं ईअं न सम्झिजा जे मूं ख़ाली आ मथे रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि बल्कि आ खां पहिरीं जेतिरियूं पण उम्मतूं हिन दुनिया में आयूं उन मिणी मथे रोज़ा मूं फ़र्ज़ कया हुआ अल्लाह तो रोज़ा कुला फ़र्ज़ कए हेड़े काड़े में हेड़ी लुख में 15 कलाक जो ॾींहुं आहे अल्लाह कुला रोज़ा फ़र्ज़ कए असां उन मरो तला करे असांखे बुख लगे तला करे असांखे तकलीफ़ थी तला करे न मुंहिंजा बाना लअल्लकुम तत्तक़ून रोज़ा मूं आ मथे एतिरे लाइ करे फ़र्ज़ कया आहिनि जे ऐं नेक ने मुतक़ी बनी वञा।
ऐं तकवा वारा बनी वञो। ऐं वटा जेकॾहिं गुनाह थी विया आहिनि हिन महीने में अची करे अल्लाह ताला वटां माफ़ी मंगी लायो, अल्लाह रब्बुल आलमीन खे राज़ी करे लायो, अल्लाह वटि रुई लायो। अल्लाह तो जो बानो आहियां 11 महीना तोखे भुली ने भॼी वियो होसि, अल्लाह तो मां हथ कढी ने वेंदो रहियो होसि, अल्लाह तो मूंखे वरी मौक़ो ॾिनी आहे। मुंहिंजा अल्लाह कई मुंहिंजा भाउ मूं बिरा हुआ हुन रमज़ान में उहो नाई उन खे मौक़ो न मिलियो, अल्लाह मूंखे मौक़ो मिलियो आहे हिन रमज़ान में आउं तो वटि सची तौबा कयां तो मुंहिंजा रब तूं मूंखे माफ़ कर। अहिड़े इंसान खे अल्लाह ताला माफ़ करे छॾे थो। तकवा आए करो अल्लाह ताला चए ऐं मुत्तक़ीन तकवा वारा बनी वञो। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु उबई बिन क़ाब रज़ी अल्लाह ताला अन्हु के सवाल कयईं, ए उबई तूं मूंखे चओ तकवा चावा जे करे के। उबई जेको हो क़ुरान जो कारी ने क़ुरान जो माहिर इंसान हो। अल्लाह जे नबीअ पर उन उबई के चयो तूं मूंखे क़ुरान सुणाए ऐं तुंहिंजी ज़बान से क़ुरान सुणणु चाहियां थो। उन उबई के चहिरा उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु सवाल कयईं कि तकवा करे की चवा जे। तर उबई रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए, ए अमीरुल मोमिनीन ऐं कॾहिं अहिड़ी वाट मथां मटिया आहियो जेको साव सोड़ी वाट वे ऐं ॿिन्ही पासे झड़ूं पियलूं आहिनि। सोड़ी वाट वे ॿिन्ही पासे झड़ूं पियलूं आहिनि, उन वाट में जाई के मटो था। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु चए अहिड़ी वाट मथां जहिड़ा आउं मटां थो तेरा मुंहिंजा लिया ऐं सोड़ा ने फेरा करे लाहियां थो, ऐं मुंहिंजो चारि भेरियूं करे लाहियां थो, मुंहिंजा लिया ऐं फेरा ने सोड़ा करे लाहियां थो, पोइ हरा हरा करे पग रखां थो मतां मूंखे कंडो न लॻी रहे, कंहिं जड़ में आउं अटकी न रहां, मुंहिंजो लियो क्यानो फाटी न पए। उबई बिन क़ाब रज़ी अल्लाह ताला अन्हु चए, ए अमीरुल मोमिनीन ईज वस्तु तकवा है जे दुनिया जेको अल्लाह बनाए हिकिड़ी सोड़ी वाट बनाए छॾे पा मड़े हिन वाट मथे हलूं पिया। कंहिंजी वाट पूरी थी वई है उहो कब्रिस्तान मथे पुॼी वियो है, कंहिंजी वाट अञा चालू पई है सोड़ी वाट में जा पा लंघूं पिया। पा मुंहिंजा कोक 20 वर पूरा करे वियो, कोक 50 वर पूरा करे वियो, कोक 70 वर पूरा करे वियो। अञा जेतिरी पण वाट है ये वाट पाखे मटणी है। ॿिन्ही पासे गुनाह हूंदा, ॿिन्ही पासे शैतानो पल हूंदा, इंसान के हियां बुराइयूं सॾ कंदियूं, इंसान के हुआनो गुनाह सॾ कंदा, पर जेको इंसान पिंड के भचाए ने मटे वियो इन वाट में जा जेको निकिरी वियो असल इंसान ई मुत्तकी है, इन इंसान के क़यामत जो फ़ाइदो मिलंदो। तकवा ये वस्तु है। ने पोइ अल्लाह ताला अगली आयत में फरमाए शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, रमज़ान जो उहो महीनो है जंहिंमें असां क़ुरान खे नाज़िल कयो आहे। हाणे हिकिड़ी वस्तु ये पाण आउं बयानु करणु चाहियां थो, पाण मुंहिंजा कई अहिड़ा इंसान हूंदा जे उन रमज़ान जो रोज़ो रखे जो इरादो करे लाथा हूंदो। हिन महीने में असांखे रोज़ा रखणा चाहिए, पर रमज़ान जे तकाज़े खे सम्झी लायो, रमज़ान असल आहे हिकिड़ो हुनखे सम्झी लायो, रोज़ो असल आहे हिकिड़ो हुनखे सम्झी लायो। न त हदीस में अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रुब्ब साइमिन हज़्ज़ुहु मिन सियामिही अल-जू' वल-अतश, कई अहिड़ा रोज़ेदार आहिनि जे उन्ही खे उनजी बुख ने उन खां सवाइ ॿियो कीअं बि नथो मिले। अहिड़े काड़े वारे ॾींहं में, अहिड़े ॾुखे ॾींहं में पाण रोज़ो पण रखो, पाण उञ पण सहन कयूं, पाण बुख पण मरो, तंहिं हूंदे जेकॾहिं क़यामत जो ॾींहुं पाण खे को सवाब न मिले त पाण बदनसीब चवां चो ने ई सवाब इंसान जो ज़ाय गुला थिए थो। ॿी हदीस में अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन लम यदा क़ौल ज़ूर वल अमल बिही फलैस लिल्लाहि हाजतुन अन यदा तामहु व शराबहु, जेको इंसान कूड़ी ॻाल्हि मां हथ न कढे, गुनाह जे कमे मां हथ न कढे, अहिड़े इंसान लाइ करे अल्लाह ताला खे कीअं ज़रूरत न आहे जे उन ने बुख मरे अल्लाह लाइ करे। जेकॾहिं रोज़ो रखी करे कूड़ कई पियो, रोज़ो रखी करे माण्हू गिलाऊं कई पियो, रोज़ो रखी करे मुनाफ़िक़ियूं कई पियो, रोज़ो रखी करे बेदीनी जी ज़िंदगी गुज़ारी पियो त अल्लाह ताला खे तुंहिंजी उन ने बुख जी कीअं पण ज़रूरत न आहे। रोज़ो त असल नालो हिन वस्तु जो है ते इंसान गुनाह में जा हथ कढी लाए। कई बार रोज़ा रखंदा, रमज़ान जो महीनो रोज़ा रखंदा, पर नमाज की न पढ़ंदा। याद रखी लायो नमाज वगैरह रोज़ो नाई, नमाज वगैरह रोज़ो नाई, नमाज वगैरह रोज़ो नाई। जेकॾहिं नमाज में जा हथ कढी ला था इन कदा वॾो ॿियो को पण गुनाह न आहे। ने अल्लाह जे नबी जेको फरमाए
गुनाह में जा जो माण्हू हथ न कढे अहिड़े माण्हू जे रोज़े जी अल्लाह ताला खे ज़रूरत नाहे ने मिणी कथा वॾो जेको गुनाह आहे नमाज़ में जा हथ कढणा ने पाण बदनसीब आहियूं जे 11 महीना नमाज़ न पढ़ो रमज़ान में रोज़ा रखो घरे वेठा हो निवरा वेठा हो तंहिं हूंदे पण पाण 5 टाइम नमाज़ न पढ़ी सघूं ई रोज़ो पाण खे फ़ाइदो की न ॾींदो जेकॾहिं रमज़ान जो रोज़ो रखे जो इरादो कया आहियां तंहिंखां पहिरीं 5 टाइम नमाज़ पढ़ जो इरादो करे लाहियो ऐं पाला करे अफ़सोस जी ॻाल्हि आहे जे रमज़ान जे महीने में तारावीअ में जेकॾहिं 100 माण्हू अचनि था त असुर जी नमाज़ में ख़ाली 2 माण्हू अचनि था नीवू केॾा विया रोज़ा मड़ रखे पिया पर नीवू माण्हू मड़े करे विछाण मथे सुता पिया मुंहिंजा भाउ तो रमज़ान जे महीने में पण जेकॾहिं अल्लाह खे सजदो न कए त तो अल्लाह खे सजदो कॾहिं कने जेकॾहिं रमज़ान जे महीने में तो माफ़ी न मंगे त तूं अल्लाह वटां माफ़ियूं कॾहिं मंगने ही त उहो महीनो आहे जंहिंमें अल्लाह ताला गुनहगार खे ऑफर करे थो जे मुंहिंजा बाना अचो खे माफ़ करे छॾिया नमाज़ मां हथ कढी जेकॾहिं रोज़ा रखंदासीं इन रोज़े जो कीअं पण फ़ाइदो न आहे तंहिंखां सवाइ हिकिड़ी ॻाल्हि हीअ पण रमज़ान के महीने में पिंड के टाइम के संभालजा रमज़ान के महीने में टाइम की कदर ने कीमत समझजा इं न जे रमज़ान जो महीनो मिलो केतिका रियाण में सजी रात गुजारे छॾी केतिका फोन मथे सजी रात विञाए छॾी केतिका गाली में सजी रात विञाए छॾी न ही जेको महीनो है अल्लाह जो ज़िक्र करे जो महीनो है ही जेको महीनो है अल्लाह अॻियां सजदा करे जो महीनो है ही जेको महीनो है कुरान की तिलावत करे जो महीनो है अल्लाह ताला जो रोज़े जो ज़िक्र कंहिं तरफ़ फरमाए शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान रमज़ान जो महीनो उहो है जंहिंमें मूं क़ुरान के नाज़िल कयो है यानी रमज़ान जो महीनो अचे इतने मुसलमान कुरान के ओॾो थी वञे कुरान खोल जा कुरान के पढ़ जा 5 टाइम नमाज पढ़ी आवांखे मशवरो ई ॾियणु चाहियां थो ओछे में जा ओछो काइम माटे हिकिड़ो सिपारो ज़रूर पढ़जा 30 रोज़ा जेकॾहिं पूरा थिए त हिकिड़े भेरा पाण ओछे में जा ओछो कुरान के पूरो कयूं कुरान के पाण ओॾा नथा थियूं कुरान के पाण नथा खोलियूं कुरान त उहो है जेको इंसान पढ़ंदो अलिफ लाम मीम उन इंसान के अल्लाह ताला 30 नेकियूं ॾेई ॾिए थो ऐं जेकॾहिं आम जा को कुरान पढ़ल न आहे तो उनके ये सलाह ने मशवरो है जे गाना सुनना फिल्मों न्याणियों नाटक न्याणा फोन में इन कथा बेहतर ई है कि रमज़ान के महीने में को फिल्म न को गायनो न को कलाम न को काफी न को नाटक न को गेम न ई मड़ा वस्तु बंद करे रमज़ान जो हिकिड़ो महीनो सिर्फ ने सिर्फ कुरान के सुन जा कुरान के तर्जुमे के सुन जा सिंधी में उर्दू में जेको ज़बान खे अची थी वई उन ज़बान से कुरान सुनो कुरान के समझो ने कुरान के मुताबिक अमल कयो रमज़ान जो महीनो जेको है ये कुरान जो महीनो है वो अल्लाह ताला रमज़ान जो ज़िक्र कहीं तरह अॻियां फरमाए वइज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीबु दावत दाई इज़ा दआनी फलयस्तजीबू ली ए अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा बाना जर तो वटि अची करे मुंहिंजे बारे में सवाल कई आसमान वारो धणी पिण नबीअ खे चए थो ए मुंहिंजा पैगंबर मुंहिंजा बाना जर तो वटि अची करे मुंहिंजे बारे में पुछे असांजो रब किथे आहे असीं असांजे रब खे कीअं सॾ कयूं असीं असांजे रब खे कीअं पोकारियूं अल्लाह रब्बुल आलमीन चए थो उन्ही मुंहिंजे पाने खे चओ त इन्नी करीब आऊं आखे ओॾो आहियां जहिड़ पण मुंहिंजो बानो मूंखे सॾ करे थो आऊं उनजे सॾ खे सुणा थो एतिरे लाइ करे ऐं मूंखे सॾ कयो ऐं आजा सॾ सुणे लाइ करे तयारु आहियां हिन महीने में वधारे में जा वधारे दुआऊं मंगो वधारे में वधारे अल्लाह वटि हथ फैलायो वधारे में वधारे अल्लाह रब्बुल आलमीन माफ़ी मंगो अल्लाह गुनहगार खताकार सासियाकार बदकार तोजे करे में आयो या अल्लाह तोजी रहमत कुशादा है तू हिन गुनहगार बाने के माफ़ करे छॾ रमज़ान जो महीनो जर पाण वटां मटे वञे तर पाण अहिड़ा हुअणा खपो जे पंहिंजे जिस्म मथे हिकिड़ो पण गुनाह बाक़ी न हुअणो खपे ई रमज़ान पाला करे इत्तेला करे अचे तो इन रमज़ान में पाण सुधरी वञो इन रमज़ान में पाण नेक बनी वञो जे रमज़ान पाण वटि अचे इन मां पाण पूरो भाग गिनो पूरो हिस्सो गिनो तंहिंखां सवाइ हिकिड़ी ॻाल्हि इहा पण जे रमज़ान अचे तंहिंखां पहिरीं पाण पंहिंजी दिलि खे साफ़ करे लाहियूं अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हु के पुछे में आयो जे ऐं रमज़ान जो स्वागत कीअं कंदा हुआ
रमज़ान जरा आवट अची तो हो जरा को कंदा हुआ। अब्दुल्ला बिन मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान करें रमज़ान जो महीनो जरा अची तो हो रमज़ान जो इस्तिक़बाल असीं ईअं कंदा हुआसीं जे रमज़ान अची तो हो तंहिंखां पहला पहला असीं असांजी दिलि खे साफ़ करे लाहींदा हुआसीं। असांजी दिलि में कहला करे दुश्मनी न, कहला करे हसद न, कहला करे नफ़रत न, कहला करे कंहिं क़िस्म जो बुग़्ज़ की न हूंदो हो। बे मुसलमान पासे असीं मोहब्बत कंदा हुआसीं, बे मुसलमान पासे असीं ख़ैरख़्वाह बनंदा हुआसीं, असीं कंहिंखे माफ़ कंदा हुआसीं ने दिलि खे साफ़ रखी करे ने पोइ असीं रमज़ान क़सम वेंदा हुआसीं। पंहिंजी दिलि में जेकॾहिं हसद है, पंहिंजी दिलि में जेकॾहिं खार है, पंहिंजी दिलि में जेकॾहिं नफ़रत है, जेकॾहिं दुश्मनी है, उन दुश्मनी खे पाण कढी छॾियूं, पाण नफ़रत खे कढी छॾियूं, पाण हर क़िस्म जे हसद खे कढी छॾियूं, दिलि खे साफ़ करे, दिलि खे पाक करे ने पोइ रमज़ान में पाण दाख़िल थियो ने अल्लाह ताला वटां पोइ दुआ मंगो जे अल्लाह तूं असांखे हाणे माफ़ कर, असीं पकी ने सची ने साफ़ दिलि तो वटि खणी ने पोइ आया आहियूं त अल्लाह ताला पंहिंजा गुनाह माफ़ कंदो। हिन रमज़ान में जा भाग विरायो, रमज़ान नो भॼो न, रमज़ान नो लिको न, हिन महीने में अल्लाह वारा थी वञो, मस्जिद जे हवाले थी वञो ने असलाफ जेको पंहिंजा हूंदा हुआ रमज़ान जे महीने में मस्जिद में कटींदा हुआ। उन खे जरा माण्हू पुछंदा हुआ कि मस्जिद में जा ॿार कोन था निकिरो त के असीं असांजे रोज़े खे बचायूं था। ॿार निकिरंदासीं किथे कूड़ करणो पवंदो, किथे गिला करणी पवंदी, किथे गिला सुणणी पवंदी। इन मिणी गुनाह खां बचे लाइ करे असीं मस्जिद में वेठा आहियूं, ॿार नथा निकिरूं। रोज़े के रखो इतरो जरूरी है ने रोज़े के बचाइणो इन कथा पण वधारे जरूरी है। रोज़े के बचायो, रोज़ो ज़ाय न थी वञे, गुनाह जे कम में हथ कढंदा, नमाज़ो 5 वक़्त पढ़ंदा, क़ुरान जी तिलावत कंदा, दुआ मंगंदा त अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे रोज़े के क़बूल कंदो ऐं इन जो पाण खे अजर ने सवाब मिलंदो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है अल्लाह ताला जेकी पण असां कुरान ऐं हदीस जे मुताबिक़ ॻाल्हियूं सुनियूं आहिनि असां मिणी के मिली जुली करे उन मथे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। ऐं अल्लाह असां वटि हिकिड़ो मुबारक महीनो बरकत वारो रहमत वारो महीनो अचे थो। ऐं अल्लाह असीं मिणी मुसलमान ठाहे के उन बरकत में जा रहमत में जा हिसो गिणण जी तौफ़ीक़ अता फरमा। ऐं अल्लाह असांखे रमज़ान जा तो रोज़ा सही तरीक़े मथे रखण जी तौफ़ीक़ अता फरमा। ऐं अल्लाह असीं गुनहगार आहियूं, ख़ताकार नसियाकार आहियूं। ऐं अल्लाह तुंहिंजे रहम सां फज़ल सां करम सां हिन रमज़ान जे महीने में असांखे तो माफ़ फरमा। ऐं अल्लाह हिन महीने में तो कई गुनहगार के दोज़ख जी बाहि खां आज़ाद करे छॾीने, आजो करे छॾीने। ऐं अल्लाह असीं पण जेकॾहिं उन मावड़े में चाहियूं त अल्लाह तूं असांखे पण दोज़ख जी बाहि खां आजो ने आज़ाद करे छॾ। ऐं अल्लाह तूं असांजो पण नालो जन्नती में लिखी छॾ। ऐं अल्लाह रमज़ान जो महीनो जरा असां वटि पाछो वञे त असीं मड़े जन्नती बनी वञूं, मिणी गुनाह खां पाक ने साफ़ थी वञूं। ऐं अल्लाह पोइ असां मिणी के रमज़ान जा पक्का ने सच्चा रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता फरमा। आमीन सुम्मा आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इबादल्लाह रहमकुमुल्लाह। इन्नल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसानि व ईताइ दिल कुर्बा व यनहा अनिल फहशाइ वल मुनकरि वल बग़य यइदुकुम लअल्लकुम तज़क्करून। वज़कुरुल्लाह यज़कुरुकुम वदऊहु यस्तजिब लकुम व लज़िक्रुल्लाहि तआला औला व अतम्मु व अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन।